अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ां तव्हां सभिनी सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण साइंस सिंधी सेक्शन 5 दर्जो जे बाब 10 ऐं हिसे 6 में पाण तव्हां सां मुखातिब आहियां। बाब जो नालो आहे असांजो शमसी निज़ाम। उनजो सुवालु पहिरियों आहे त शमसी निज़ाम छा खे चइबो आहे? जवाबु केतिरनि ई चंडनि, नंढनि गिरहनि, पुछड़ तारनि ऐं खिड़ंदड़ तारनि वग़ैरह जे मेड़ खे शमसी निज़ाम चइबो आहे, या सिज जे चौधारी गर्दिश कंदड़ शयुनि खे शमसी निज़ाम चइबो आहे। उनखां पोइ आहे त असांजे शमसी निज़ाम जो मर्कज़ कहिड़ो आहे? असांजे शमसी निज़ाम जो मर्कज़ फ़क़ति सिज आहे। सिज माना शम्स, ठीकु आहे। सोलर सिस्टम, शमसी निज़ाम, सॼो जेको मर्कज़ आहे सॼे निज़ाम जो उहो सिज आहे, शमसी निज़ाम जो। उनखां पोइ आहे त शमसी निज़ाम जे चौधारी गर्दिश कंदड़ शयुनि जा नाला ॿुधायो। शमसी निज़ाम जे चौधारी गर्दिश कंदड़ अतारद, ज़हरा, ज़मीन, मुश्तरी, जुपिटर, मरीख़, मार्स, ज़हल या सैटर्न, यूनिवर्स, नेपच्यून वग़ैरह, मतिलबु जेके बि सयारा आहिनि। सवालु ॿियो बि उहो ई आहे नेक्स्ट, सिज जे चौधारी गर्दिश कंदड़ शयुनि खे छा चइबो आहे? पहिरीं नाला थो पुछे, ॿिए में पुछे थो त शयुनि खे छा चइबो आहे। ठीकु आहे, त शयुनि खे जेको चइबो आहे उहो चइबो आहे गिरह। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त कहिड़ियुनि शयुनि खे असां अखियुनि सां ॾिसी सघूं था? अतारद, ज़हरा, ज़मीन, मुश्तरी ऐं ज़हल खे असां अखियुनि सां ॾिसी सघूं था। उनखां पोइ आहे त अहिड़ो हिकु जुमिलो ठाहियो जंहिंमें 8 ई गिरह हुजनि। अली ऐं ज़मान ज़मीन में मकईअ खे ज़्यादा यूरिया नथा ॾियनि। इहो मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो हो, इंग्लिश में बि ॿुधायो, सिंधी में बि ॿुधायो, जेको मां पंहिंजो सोलर सिस्टम जो जेको जे हवाले सां जनरल नॉलेज में अलॻि सां क्लास रखियो हो, उन में सोलर सिस्टम जे सभिनी ग्रहनि जे नालनि यादि करण जी जेका मां तव्हांखे ट्रिक ॿुधाई हुई, उन में मां तव्हांखे सिंधीअ में इहो ॿुधायो ऐं इंग्लिश में हिकिड़ो ॿियो जुमिलो ॿुधायो हो। त अली, ठीकु आहे, अतारद, ज़मान, ज़हरा, ज़मीन, त ज़मीन में मुश्तरी, मकई, मुरीख़, ठीकु आहे, खे ज़्यादा, ज़हल ऐं यूरिया, यूनिवर्स ऐं नथा ॾियनि, नेपच्यून। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त चमड़ी जी बीमारी, चमड़ी जी कैंसर जी बीमारी छो पैदा थींदी आहे? ठीकु आहे। चमड़ीअ जी जेका कैंसर हूंदी आहे उहा बीमारी छो पैदा थींदी आहे, या उन जा कारण कहिड़ा आहिनि? जवाबु, चमड़ीअ जी बीमारी पैदा थियण जा कारण सिज आहे। सिज जे करे चमड़ीअ जी बीमारी पैदा थींदी आहे। ठीकु आहे। उनखां पोइ वरी असां वटि जेको नेक्स्ट सुवालु आहे उहो आहे त सिज छा आहे? सिज गैस जो चमकंदड़ बाल वांगुरु पीले रंग वारो तमामु वॾो तारो आहे। उनखां पोइ आहे त सिज जे क़तर यानी हिकु पासे खां ॿिए पासे ताईं जो मुफ़ासिलो केतिरो आहे? जवाबु, 1.4 करोड़ किलोमीटर, जेको 109 ज़मीनुनि खे हिक ॿिए जे भरिसां रखण जे बराबरि आहे। उनखां पोइ आहे त सिज जो वज़न ज़मीन खां केतिरो वधीक आहे? सिज जो वज़न ज़मीन खां 33,000 ज़मीन जे बराबरि आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त सवाल नंबर 11, सिज जी माप ज़मीन खां केतिरो वधीक आहे? सिज जी माप ज़मीन खां 100,000 ज़मीननि जे माप जे बराबरि आहे। उनखां पोइ आहे त सिज असांजे ज़मीन खां केतिरो परे आहे? सिज असांजे ज़मीन खां 100 मिलियन किलोमीटर परते आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त सिज जे रोशनी ज़मीन ताईं केतिरे वक़्त में पहुचे थी? सिज जी रोशनी ज़मीन ते पहुचाइण लाइ 8 मिंट लॻी वेंदा आहिनि। उनखां पोइ आहे त सिज कॾहिं वजूद में आयो? या सिज अटकल 4.57 करोड़ साल अॻु वजूद में आयो। उनखां पोइ आहे त तारा छा आहिनि? तारा ॿरंदड़ गैस जा चमकंदड़ गोला आहिनि। ऐं उनखां पोइ छा आहे त गिरह छा आहिनि? गिरह ऊंदाहो जिस्म आहे जेको तारे जे चौधारी गिरह करे थो। मतिलबु इन सॼे सोलर सिस्टम में जीअं अगरि चइजे त चमकंदड़ जिस्म कहिड़ा आहिनि त उहे तारा आहिनि, ऐं ऊंदाही जिस्म कहिड़ा आहिनि उहे गिरह आहिनि। गिरह जा घणा क़िस्म आहिनि? पहिरीं बि पढ़ी आया आहियूं त गिरह जा 2 क़िस्म आहिनि, पथरीला गिरह ऐं गैस वारा या देवनुमा गिरह। पथरीला गिरह कहिड़ा आहिनि? जवाबु, अतारद, ज़हरा, ज़मीन ऐं मुरीख़। ही सभई गिरह नंढा ऐं पथरीले मादे जा ठहियल आहिनि। उनखां पोइ आहे त गैस वारा वॾा गिरह कहिड़ा आहिनि? जुपिटर, ज़हल, यूनिवर्स ऐं नेपच्यून। मतिलबु पथरीला जेके गिरह आहिनि उहे नंढा आहिनि ऐं जेके गैस वारा गिरह आहिनि उहे वॾा आहिनि। ठीकु आहे। जुपिटर बि जेको आहे उहो ख़बर अथव त वॾे में वॾो सयारो आहे, ओॾा जेको पथरीलनि मां अतारद उहो नंढे में नंढो सयारो आहे। उनखां पोइ आहे त जसामत जे मुक़ाबले में नंढे में
नंढो खंड कहिड़ो आहे। ठीकु आहे, जसामत जे मुक़ाबले में नंढे में नंढो खंड अतारद ऐं वॾे में वॾो खंड वॾे में वॾो गिरह मुश्तरी, तव्हांखे इहो पहिरीं ॿुधायो। उन खां पोइ आहे त जिसाम जे मुक़ाबले में ज़मीन कहिड़नि गिरहनि खां वॾी ऐं कहिड़नि खां नंढी आहे। अतारद, मुरीख़ ऐं ज़हरा खां वॾी, बाक़ी ॿियनि खां नंढी आहे। ऐं उन खां पोइ आहे त सिज खां गिरहनि ताईं केतिरो गिरहनि ताईं मुफ़ासिलो केतिरो हूंदो आहे। 10 लख किलोमीटर, 10 लख किलोमीटर या 1 मिलियन, 10 लख किलोमीटर या 1 मिलियन किलोमीटर। ठीकु, उन खां पोइ वरी जेको असां वटि नेक्स्ट सवाल आहे उहो आहे त अतारद छा मां ठहियल आहे। अतारद लोह जो ठहियल आहे। छा अतारद खे हवाई माहौल आहे? न। छा अतारद खे पंहिंजो चंड आहे? न। राति जो चंड खां पोइ आसमान में राति जो चंड खां पोइ आसमान में ॿियो नंबर चमकंदड़ जिस्म कहिड़ो आहे? ज़हरा या वेनस। ठीकु आहे, छा ज़हरा खे हवाई माहौल आहे? हा। छा ज़हरा खे कशिश तकल आहे? हा। ज़हरा ते कहिड़ियूं शयूं आहिनि? ज़हरा ते ॿरंदड़ जबल या आम ॿरंदड़ जबल ऐं आम जबल वारी जेका शमसी निज़ाम में आहे न त ॿरंदड़ जबल, उहो ॿरंदड़ जबल ज़हरा ते आहे। ठीकु आहे, उन खां पोइ आहे पथरीलनि गिरहनि मां सभ खां वॾो गिरह कहिड़ो आहे? ज़मीन। पथरील गिरहनि मां सभ खां वॾो गिरह ज़मीन आहे। ज़मीन ते ज़िंदगी छा लाइ मुमकिन आहे? इन लाइ जो ज़मीन जो टेम्परेचर, आबहवा, माहौल ऐं ॿियूं केतिरियूं ई शयूं ॿियनि गिरहनि जे मुक़ाबले में वधीक मतिलबु मुवाफ़िक़ आहिनि जीवत जे लाइ, ज़िंदगियुनि जे लाइफ्स जे लाइ। ज़मीन जो केतिरो हिसो ख़ुश्की ऐं केतिरो हिसो पाणी आहे? ठीकु आहे, उनजो जवाबु आहे त ज़मीन जो 30 हिसो ख़ुश्की ऐं ज़मीन जो 70% जेको हिसो आहे उहो पाणी सां ढकियल आहे। मरीख़ जो मथाछिरो कहिड़े रंग जो आहे? ॻाढ़े रंग जो। मरीख़ ते कहिड़ियूं शयूं आहिनि? मिटी, ठिकरियूं, पथरीलियूं शयूं वग़ैरह मुरीख़ ते आहिनि। मुरीख़ ते कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं हुयूं जेकी हाणे न आहिनि? दरिया, नदियूं, नाला, ढंढूं ऐं समुंड वग़ैरह। शमसी निज़ाम जो सभ खां वॾे में वॾो ॿरंदड़ जबल जेको मरीख़ में आहे उनजो नालो छा आहे? मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त जेको शमसी निज़ाम में ॿरंदड़ जबल आहे उहो मरीख़ सयारे में आहे ऐं उनजो नालो आहे ओलंपिस मॉन्स। ठीकु आहे, उन खां पोइ मरीख़ जे चौधारी 2 चंड आहिनि, उन्हनि जा नाला छा आहे? डेमास ऐं फोबास। मुश्तरी छा आहे? हिकु तूफ़ानी क़िस्म जो गिरह आहे। मुश्तरी हिकु तूफ़ानी क़िस्म जो गिरह आहे। मुश्तरीअ ते हिकु ॻाढ़े रंग वारो इलाइक़ो बि आहे, उनखे छा चइबो आहे? ॻाढ़ो दाग़। ठीकु आहे, गैस जो वॾो गोलो। ठीकु आहे, गैस जो वॾो गोलो या गिरह छा खे चयो वेंदो आहे? मुश्तरीअ खे। सेम जेको मुश्तरी ते ज़ाहिरी जेको उहो आहे। ठीकु आहे, वॾे में वॾो जेको असांजो सयारो आहे उहो मुश्तरी आहे, जुपिटर, उन करे उनखे गैस जो वॾो गोलो या वॾो गिरह चयो वेंदो आहे। उनखां पोइ मुश्तरीअ जे चौधारी घणा चंड लधा विया आहिनि? 50 चंड लधा विया आहिनि ऐं 12 चंड अञा तहक़ीक़ हेठां आहिनि। मुश्तरीअ जो जेको निज़ाम आहे उन में शमसी निज़ाम में वॾे में वॾो चंड कहिड़ो आहे? गैनीमेड। ऐं निज़ाम शमसीअ जो ॿियो नंबर वॾे में वॾो गिरह कहिड़ो आहे? ज़हल या सैटर्न। ठीकु आहे, ज़हल जे चौधारी घणा चंड मालूम थी था? घणा चंड मालूम कया विया आहिनि? 53 चंड मालूम कया विया आहिनि ऐं 9 अञा तहक़ीक़ हेठां आहिनि। मुश्तरीअ ते 50 चंड मालूम कया विया आहिनि ऐं 12 चंड अञा तहक़ीक़ हेठां आहिनि ऐं ज़हल ते 53 चंड मालूम कया विया आहिनि ऐं 9 अञा तहक़ीक़ हेठां आहिनि। ठीकु आहे, उनखां पोइ आहे त निज़ाम शमसी जो मशहूरु चंड कहिड़ो आहे? टेटान। ॿियो नंबर वॾे में वॾो चंड कहिड़ो आहे? सेम टेटान। यूनस छा आहे? हीउ गैस जो हिकु वॾो देवनिमा गिरह आहे। ठीकु आहे, यूनस खे बर्फ़ानी देव छो चयो वेंदो आहे? इन लाइ जो उहो बेहद थधो हूंदो आहे। यूनस जे चौधारी घणा चंड मौजूदु आहिनि? 57। यूनस जो वॾे में वॾो चंड कहिड़ो आहे? टेटेनिया। ठीकु आहे, गैस वारे देवनिमा गिरहनि मां नंढे में नंढो गिरह कहिड़ो आहे? नेपच्यून। नेपच्यून कीअं आहे? नेपच्यून तमामु हवादार आहे। नेपच्यून खे कुल केतिरा चंड आहिनि? 6। नेपच्यून केतिरो परे आहे? एतिरो परे जो असीं हुनजे कंहिं बि चंड खे ॾिसी नथा सघूं। तारा छा आहिनि? सिज जे चौधारी गर्दिश कंदा रहनि था। उनखां पोइ आहे त कॾहिं नंढड़नि गिरहनि खे छा चइबो आहे? गिरहड़ा या प्लंटाइडर्स या सगीर। ठीकु आहे, उहे ज़मीन ॾांहुं तमामु तेज़ रफ़्तार सां हेठि छो ईंदा आहिनि? ज़मीन जे कशिश जे करे। खिड़ंदड़ तारा कॾहिं ॿरणु शुरू कंदा आहिनि? जॾहिं ज़मीन जे माहौल सां घसंदा आहिनि। उनखां पोइ आहे त बारीक नंढड़ा गिरह छा मां ठहियल हूंदा आहिनि? बारीक नंढड़ा गिरह पथरनि मां ठहियल हूंदा आहिनि।
ठीकु आहे। उन खां पोइ वरी आहे त बारीक ग्रहण जी जसामत केतिरी हूंदी आहे, कुझु मीटरनि खां वठी 100 मीटरनि ताईं हूंदी आहे। तमामु नंढड़ा जिस्म जेकी बर्फ़ दज़ी ऐं पथरीले जा ठहियल हूंदा आहिनि उन्हनि खे छा चइबो आहे? पुछड़ तारा या मनहूस गंदा बर्फ़ जा गोला। छा उन्हनि खे न्यूक्लियस हूंदो आहे? हा। न्यूक्लियस जे चौधारी घाटे दुंद जो ककर हूंदो आहे, तंहिंखे छा चइबो आहे? कोमा। पुछड़ तारा जे चौधारी बेहद ड्रिघे दायरे में गर्दिश कंदा आहिनि। कहिड़े मतिलबु पुछड़ तारा छा जे चौधारी बेहद ड्रिघे दायरे में गर्दिश कंदा आहिनि? सिज जी तपिश जे करे छा थींदो आहे? पुछड़ तारनि जी गैस बुख़ार जी सूरत इख़्तियार करे वॾो पुछ बणिजी वेंदी आहे। हीउ हुयो असांजो अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। ऐं हिते 5 जेको क्लास हुयो साइंस जो उहो कंप्लीट थियो ऐं इंशाअल्लाह ताला 6वीं क्लास जी साइंस बि जल्दी स्टार्ट कई। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा। क्लास कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ऐं कमेंट्स ज़रूरु ॾींदा। ऐं बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा।